बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अॼु ॾाढी ख़ुशी आहे ऐं मूंखे वधीक ख़ुशी आहे काफ़ी ॾींहंनि खां वरी हिकिड़ो सुठनि दोस्तनि सां जेके पुराणा दोस्त आहिनि जिन सां हमेशह दिलि लॻंदी आहे उन सां मुलाक़ात थी आहे। असांजो ॾाढो हिकिड़ो सिंध जो उहो माण्हू ऐं साईं जीअं त असीं जेको कंदा आहियूं त साईं अब्दुल्ला कोस्तानी त आहे पर साईं जी जेकी आहे उहा अब्बास डेवलपमेंट फाउंडेशन जेकी साईं तमामु पुराणी सिंध सॼी मशहूरु आहे ऐं उनजे प्लेटफॉर्म ते साईं तमामु वॾा प्रोग्राम कया आहिनि ऐं अॼु उनजी साईं जी जनम ॾींहुं आहे, सालगिरह आहे। हूअं त सालगिरहूं घणियूं मल्हाईंदा आहिनि पर जेकी कुझु अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके ॾाढी यादगार हूंदियूं आहिनि जिन जी पंहिंजी अहमियत हूंदी आहे, जंहिंमें सभु दोस्त जीअं शरीक थिया आहिनि। असांजे तारिक इमाम जुंजे साहिबु, साईं सरवर नवाज़ बुगे साहिबु, अज़ीज़ भट्टी साहिबु, यूसुफ बारीचो साहिबु ऐं ज़ीशान ऐं शाहिद काज़मी साहिबु, गुलाम सुल करत ऐं मुंहिंजो सीनियर ऐं मुंहिंजो वॾो भाउ राजा सिकंदर साहिबु ऐं असांजो बहितरीनु शाइर मुख़्तार अली। सभिनी दोस्तनि जी पंहिंजी हिकिड़ी अहमियत आहे, हैसियत आहे। साईं अब्दुल्ला कोस्तानी साहिबु सभिनी जो प्यारो दोस्त ऐं ॾाढो कुर्ब ॾींदड़, सभिनी खे प्यारु ॾींदड़। उनजी अॼु ई सालगिरह आहे जंहिंमें सभु दोस्त गॾु थिया आहियूं, ॾाढा मुहबत भरिया दोस्त ऐं अहमियत भरिया दोस्त त जंहिंमें ई सभु तोहफ़ा आहिनि। केक आहे राजा सिकंदर जी माशाल्लाह आहे, ॾाढी सुहिणी जेकी हिन उताक ठाराई आहे ऐं राजा सां घणी मुहबतूं आहिनि, हुजतूं आहिनि ख़ासि तौर मुंहिंजियूं त ऐं असीं हिकिड़ा तमामु घणी इज़त कंदा आहियूं। ऐं राजा अहिड़ा जेके तदा आहिनि असांजी सिंध जूं रवायतियूं आहिनि उताकूं ऐं वयूं बहारूं बाग़नि मां मजबूर थिया माली आया न पिणी उताकूं थियूं ख़ाली उस्ताद सवाली पिणी तुंहिंजे प्यार जो। इहो उताकूं जेके असांजियूं आहिनि त रवायतूं आहिनि, असांजूं सकाफ़तूं आहिनि। ऐं राजा सिकंदर उन हिते ॾाढी तारीख़ आहे हिन राजा सिकंदर जाइ जी सियासी ख़ासि तौर छो जो हिते बेनरी साहिबा ऐं इहा तमामु वॾी तारीख़ आहे। तव्हांजे उहे कारकुन जेके अलाए छा तव्हांखे ॿुधायां त हिन जाइ जी राजा जी वॾी अहमियत आहे। हिकिड़ो राजा जो वाल साहिबु राजा पाण त अॼु हुन जाइ अटेंड करे आया आहिनि त सालगिरहूं। अॼु राति बि हिकिड़ी असांजे दोस्तनि जी सालगिरह हुई प्रेस क्लब हैदराबाद में त उन इहा ई ॻाल्हि कई आहे किरोना खां पोइ हिकिड़ो बहानो करिणो हो ऐं इहे सालगिरह कईसीं त हीअ किरोना असांखे जीअं हिकिड़ो बंदि करे छॾियो पर हीअ हिकिड़ा अहिड़ा मौक़ा वरी मिलनि था जंहिंमें माण्हू थोरो गॾु वेहे। जो हिकिड़े वॾे स्कॉलर इहा ॻाल्हि कई आहे अगरि तव्हांजी पंहिंजी जेकी कुवत ते मदाफ़ियत जेकी कीअं वधाई वञो तव्हां हीअ इलाजु कयो, तव्हां फलाणो कयो, अलाए छा पर हुन इहो चयो आहे त पुराणनि दोस्तनि सां मिलो, पुराणनि दोस्तनि खे फ़ोन कयो, उन्हनि सां पंहिंजियूं पुराणियूं ॻाल्हियूं शेयर कयो, पंहिंजे क्लास फेलो सां वियो ऐं पुराणियूं ॻाल्हियूं शेयर कयो। पुराणियूं ॻाल्हि कंदा त हिकु दफ़ो वरी जवान थी ईंदा हुजे न कि इहे कम वक़्तु दोस्त बुढा होॾे नहीं देते। त उहा ई ॻाल्हि आहे त हीअ जेकी हुन स्कॉलर जी वॾी ॻाल्हि मशहूरु थी आई आहे हक़ीक़त आहे। हीअ बि उन ई शइ जो आहे जो अब्दुल्ला कोस्तानी असांजो प्यारो दोस्त उनजी सालगिरह में सभु गॾु थिया आहियूं। अॼु असां वरी शाहिद काज़मी सां अलाए केतिरो वक़्तु असां जेको दोस्त जी इलाही मस्तियूं मज़ाक कहिड़े जी होटल ई फलाणा आहे उहो अलाए सॼियूं रातियूं जेके गरक मुंहिंजो त उस्तादु आहे गरक त असांखे ठाहियो सोने खां वांगुरु त अॼु ॾाढी ख़ुशी आहे। ऐं पाण सभिनी गेदरिंगूं हीअ गेदरिंगूं कयो जेको बहानो मिले थो न ही बहाना कयो, बहाननि जे ज़रिए सभु मिलंदासीं बि ऐं वरी ख़ुशि थींदासीं। पर यारीअ जो थी कसम सिंध सारीअ जो थी कसम अकेलो तूं तोखे उस्ताद बुखारी जो थी कसम। तो यूसुफ बारी चयो सभ खां पहिरीं पंहिंजो मोहबत जो त गुलदस्तो हथ में रखो त हिकिड़ो सभु फोटुनि जी हिकिड़ी ॾाढो जेके दोस्त सभु पंहिंजा तोहफ़ा खणी आया आहिनि ऐं मुंहिंजो प्यारो भाउ मुंहिंजो प्यारो दोस्त अज़ीज़ भट्टी मूंखे शागिर्द थियणु शुरू खां सियासी समाजी कारकुन लेबर जे हवाले सां असांजा कमनि अचनि ऐं पंहिंजी मुहबत जेके इहे आहिनि तोहफ़ा आहिनि। अज़ीज़ भट्टी मुहबतूं अजरक ऐं वरी गुलदस्ते सां गॾु फोटूं ऐं ॾाढी दोस्तनि जी जेकी मुहबत आहे ऐं हथ में गुल कयो छा गुलाम मुंहिंजो उस्ताद जंहिं असां कहिड़ी ॻाल्हि कजे गुलाम सुल करत जूं कहिड़ी कहिड़ियूं खूबियूं ॻाइजनि ऐं कहिड़ी कहिड़ी ॻाल्हि ते कजे असांजे सभिनी जो आहे
ऐं पुरखुलूस दोस्त आहे। सही है गुलाम रसूल वो दोस्त आहे जेको तालियूं बाबा इहो आहे गुलाम रसूल ग्रेट द ग्रेट। जबरदस्त उन खां पोइ असांजे उस्तादी पेशे सां तालिक़ रखंदड़ असांजो अदीब असांजो शाइर ऐं सिंधियत जी संगत कोटड़ी जो सेक्रेटरी असांजो ॾाढो मोहतरम साईं सरवर नवाज़ बुगियो साहब माशाअल्लाह मामा थोड़ो त फोटो ठही थी है साईं वो राजा सिकंदर मेज़बान वॾो भाउ आहे ऐं साईं मेज़बान आहे इहा राजा सिकंदर जी आहे ॾाढी मोहबत ॾिनी आहे राजा सिकंदर ऐं साईं अब्दुल्ला कोस्तानी साहब लाइ मोहबतूं दोस्तनि माशाअल्लाह ॾाढो बहितरीन अवामी शाइर साईं उबदार अली साहब ज़बरदस्त उबदार अली उबदार उन जे तरफ़ां साईं लाइ हाणे हुसैन ख़ासि कली साहिब खे चवंदुसि त साईं खे गुलदस्तो असां हिकिड़ो गुज़ारिश कंदसि पंहिंजे दोस्त सीनियर समाजी अदबी सियासी हर खूबी जो मालिक हुसैन भाई ख़ासि करी पंहिंजे मुबारक हथनि सां साईं अब्दुल्ला कोस्तानी साहब के सालगिरह मुबारक के मौके पे गुलनि जो हार करायो अथसि ऐं गुलदस्तो पेश कयो शायदि हा हाणे वरी साईं तारिक इमाम जुड़ी जो हिकिड़ो बहितरीन साईं जो पाण हिकिड़ो सुठो ऑफिसर बि आहे ब्यूरोक्रेट चयूं या ऑफिसर चयूं पर शायदि पाण शाइर आहिनि तंहिं करे सभु शयूं जेके आहिनि फर्क़ी थियूं वञनि जॾहिं इहा ख़ूबी वधीक ज़ाहिर थी थिए तारिक इमाम जुड़ी जो तारिक इमाम जुड़ी जो साहिब लाइ ॾाढो मोहबत जो गिफ्ट ऐं माशाअल्लाह माशाअल्लाह हा माशाअल्लाह क्या बात है वाह साईं तारिक इमाम साहब जे इहा मोहबत ख़ूबसूरत अंदाज़ में ख़ुदि ख़ूबसूरत शेप ठहियल अहिड़ी तरह शाहिद काज़मी साहब असांजे सियासी समाजी सहाफ़ी उनखे चवंदसि त उहो पंहिंजी मोहबत साईं शेख अब्दुल्ला कोस्तानी साहब के शेख साहब जिंदाबाद मुबारक हुजे ज़ीशान तमामु ई सम्झो त राजा जेके ॾाढे पंहिंजी गोद में पालियो आहे ॾाढे मोहबत सां असांजे अज़ीज़ भट्टी जो पसंदि आहे पर फेसबुक ते व्हाट्सअप ते ऐं हर जाइ ते एक्टिव फोटोग्राफी कैमरा सभु शयूं जेके आहिनि ज़ीशान माशाअल्लाह ॾाढे हिकु पल जी जुदाई साल बराबरि जे साल सिकाई त छाती पियो वाक़ुफ़ आहे उस्ताद बुखारी चई हाथो धारी जे यार सदाई त छाती माशाअल्लाह शाहिद काज़ी बि पंहिंजा सभु गुल सभु मोहबतूं शेख अब्दुल्ला कोस्तानी साहब जे नाले ते शेख अब्दुल्ला पर असांजे दोस्त लतीफ़ शोरो साहब पंहिंजे मोहबत खणी आयो शोरो कोटड़ी साहब में हींअर हिकिड़ी ॾाढी मोहबत सां पंहिंजी शोहरत सां पंहिंजे दिलि सां पंहिंजी ऑनेस्टीअ सां जहिड़ी सहाफ़त करे थो तंहिंमें लतीफ़ शोरे जो ॾाढो किरदारु आहे हैप्पी बर्थडे टू यू हैप्पी बर्थडे टू अब्दुल्ला कोस्तानी Abdullah Koistani, happy birthday to you. Abdullah Koistani, happy birthday to you. हिकिड़ा दोस्त तारीख़ लिखंदा आहिनि हिकिड़ा दोस्त तारीख़ ये सच है कि इल्मियत का दौर है ये सच है कि इल्मियत का दौर है जहालत भी कम नहीं यजीदियत को शोर है गरीबों के हमदर्द तो बहुत हैं लेकिन कोस्तानी साहब की बात ही कुछ और जे हिलियो ख़बर न पई मसत मिलियो पट ही भन दोसारे भुखिया जे सिंध ते खिलियो